आदिलपुर के गोड़ सूमर ट्रगड़ में इमाम बारगाह का मातमी जुलूस बरामद थियो, जेको आदिलपुर शहर के मुख्य चौक ते नहर थियो। मातमी जुलूस में असादारन सीरा ज़नी नुआ ख्वानी कई। पेश आहे माजिद कलवर की रिपोर्ट। सबको खबर है, सबको पता है, फिर भी है लाजिम याद दिलाना, याद दिलाना, जी नाज़रीन, दुनिया के ॿियनि शहरनि जी आदिलपुर शहर में भी मजलिस अज़ा मातमदारी जो सिलसिलो जो है वो जारी है सारी है। इन वक्त आदिलपुर लगो गोट सूमर ट्रगड़ में मातमी जुलूस बरामद थियो है, जो मातमी जुलूस मुख़्तलिफ़ हंधनि खां थियण बाद कुआरा चौक ते पहुचंदो, जिते मजलिस अदा थींदी। अचो तो मौजूद मोमिनीन ऐं सिक्योरिटी सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीकनि जो छा चवण आहे। जी अॼु जी जेकी मजलिस अज़ा है इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में ऐं हीअ अयाम जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मनसूब आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में हिकु अज़ीम क़ुर्बानी ॾिनी, उन जी यादि खे बरक़रार रखण जे लाइ हीअ अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिलसिलो शुरू आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मुहर्रम हराम जा ॾींहं शुरू थी चुका आहिनि ऐं ग़म हुसैन में जेको आहे सो ही जेको असांजो काफ़िलो 20 खां 25 साल गुज़री चुका आहिनि, जेको पंहिंजे रूट सां पंहिंजे पाए तकमील ते पुॼंदो आहे ऐं हिते मजलिस अज़ा थींदी आहे ऐं मां ज़ंजी ज़नी थींदी आहे। ऐं असां माना पंहिंजो जेको आहे सो इहो मैसेज ॾियणु चाहियूं था हितां जी आवाम खे, हितां जे माण्हुनि खे त मज़लूम इमाम हुसैन जी जेको आहे सो मिशन में अचो ऐं असांजी मां-बेली थियो ऐं असां सां गॾिजी करे ग़म हुसैन में रहो। इमाम बारगाह गोड़ सूमर ट्रगड़ में ही जलूस जो है उतां बरामद थींदो आहे ऐं रूट के मुताबिक ईंदो आहे। उन्हीं को पोइ अची खुआरनि में पंहिंजे स्टाफ के मुताबिक जो है मजलिस रखियल आहे। असांजी उन जलूस जो है पहुची अची उते मजलिस शुरू थी वेंदी आहे। ही पैगाम आहे इमाम हुसैन जो ऐं मोहम्मद जे नवासन जो, जेको असां हर साल जो है पहुचाईंदा आहियूं आवाम ताईं। आवाम जेका आहे उन्हनि खे चवंदा आहियूं बाबा ही दीन मोहम्मदी जेको आहे सचो आहे ऐं इमाम जे रस्ते ते हलो। ऐं इमाम जो प्रोग्राम जो हुयो हिन दीन जे लाइ हुयो, उन्हनि खे शहादत आई, बच्चा कुर्बान कयूं, शहादत कयूं हिन दीन जे लाइ। ऐं असां ही 5 तारीख़ हिते ख़ारनि जी आवाम खे मैसेज ॾींदा आहियूं त बाबा ही सचो दीन आहे, हिन राह ते हलो। इमाम हुसैन शोधा करबला पंहिंजे दीन नाना ते जेको आहे 72 तन शहीद कराए छॾिया, तॾहिं ही दीन बचियो आहे। अॼु असां हिन में हक़ीक़त इहा आहे इमाम हुसैन जी पैरवी कयो। 5 मुहर्रम हराम के सिलसिले में अॼु खुआरा में इन मजलिस में असांजे तक़रीबन 30 खन जवान की नफ़री तैनात है, जैमें मां पान SHO आदिलपुर मौजूद आया ऐं तक़रीबन जेको असांजो नफ़री ते सिक्योरिटी मुतमइन आहियूं असां अमन अमान। गोट सूमर ट्रगड़ में बरामद थियल मातमी जुलूस खुआरा चौक ते पहुतो, जिते मोमन पारां ज़ंजी ज़नी सीना ज़नी सां मातमदारी कई। उन खां बाद मजलिस अज़ा मुनक़द कई वई। मजलिस अज़ा के मौलाना उस्ताद अली नवाज़ मंगी, मौलाना माशूक अली कुमी, मेहंदी रज़ा रजवी खिताब कियो। मजलिस के खिताब कंदे अॻुवान चयो त हज़रत इमाम हुसैन संदस जान सरन जी अज़ीम कुर्बानी विसारण जोगी न आहे, जन पंहिंजो सर कटाए दीन इस्लाम के बचायो। चयो त इस्लाम इंसान जे लाइ करबला जे मैदान में ततर रेत लाज़वाल कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जी औलाद कॾहिं बि जाबर ऐं ज़ालिम ॾांहुं कंधु न झुकायो। जॾहिं त मजलिस बाद मातमदारी थी, मातमदारी बाद दुआए ख़ैर घुरी वई। आख़िर में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तस्कीम कयो वियो। ओॾा मजलिस सिक्योरिटी इंतज़ाम गैर मामूल हुआ। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवर, टाइम न्यूज़, आदिलपुर।